नाज़रीन, सिंध समेत सॼी दुनिया में अॼु ॿेलनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। घोटकी ज़िले जे ॿेलनि में 70,000 ॿूटा पोखिया विया। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे लतीफ़ वसीर। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 8 लाख एकड़ एराज़ी ते ॿेला मुश्तमिल आहिनि, जिन में नायाब क़िस्म जा वण जेके माहौल खे साज़गार बणाइण जे हवाले सां अहम किरदार अदा कनि था, जिन में टाली, बबुर समेत केतिरनि ई क़िस्मनि जा नायाब वण पोखिया विया आहिनि। अदालती हुकुम बाद ॿेले खाते जे ज़मीननि तां ख़तम करायल गैर क़ानूनी कब्ज़नि ठीकनि खे ख़तम कराइण जो अमल जारी आहे, जॾहिं त ख़ाली करायल एराज़ी ते ॿेलनि जी आबादगारी जो पिणु अमल हलंदड़ आहे, जंहिं में लखें ॿूटा पोखिया पिया वञनि। सैलाबनि खे रोकण, मौसमी असरात खे महफ़ूज़ बणाइण समेत वणनि मां ज़िंदगी जे वहिंवार जा केतिरा ई फ़ाइदा हासिल थियनि था। वण जी अगरि असां अहमियत ॿुधायूं त उहो लातादाद अहमियत आहे। जंहिं मां हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो वण जेको आहे सो उनजी जेकी ऑक्सीजन जेकी प्रोडक्शन आहे उहा इनफिनाइट आहे। माना ईअं सम्झो त तव्हां अगरि 1.5 टन AC हलायो था त हिकिड़े वण जी जो ख़ुशियत आहे उहा 1.5 टन AC खां वधीक जेको आहे थधी हवा ॾिए थी ऐं छांव असांखे ॾिए थी। ऐं उन खां अलावा उन में केतिरियूं बेनिफिट्स इहो आहिनि जेके उते परिंदा जेके आहिनि से उहे बि उते जेको आहे सो प्रोटेक्शन वठनि था, शेल्टर वठनि था ऐं उते जेको आहे सो उन्हनि जी नशो नुमा थिए थी। तोड़े जो हिननि ॿेलनि जी निगरानी ॾुखियो ऐं मुश्किल अमल आहे, पर ॿेले खाते जा अमलदार वणनि खे फितरी एहसास सां पुरखलूस अंदाज़ में पालीनि था। कारी आहे, बेदमुश्क आहे, बबुर आहे ऐं मुख़्तलिफ़ वण जेके असां हिते लॻायूं पिया। ॾींहं असांजी त ड्यूटी हिकिड़ी 24 घंटा आहे, भले ॾींहुं हुजे राति हुजे, असां उनजो सिलसिलो वण जो पोखाइण जो बि असांजो जारी सारी हलंदो आहे। ॿेले में अचण सां असांखे मज़ो बि अचे थो, तितिर वग़ैरह खणी करे घुमायूं था। क़िस्मनि क़िस्मनि जा वण, किकर बि आहिनि, टारियूं बि आहिनि ऐं इन क़िस्म जा ॿिया खोड़ वण आहिनि। ठाणा जेके बि हूंदा आहिनि अची करे माल चारींदा आहिनि। ॿेलनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते घोटकी ज़िले जे पके वारे ॿेलनि में वणनि जी वाध लाइ 70,000 ॿूटनि जी पोखाई ऐं ॿिज जी छटाई वारो अमल ॿेले खाते जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आबिद अली जतोई जी निगरानी में जारी आहे। ॿेले जी 21 मार्च आलमी ॾियारो आहे इंटरनेशनल डे सां। उन हवाले सां पूरे सिंध में जेको आहे फॉरेस्ट जी इहा डे मल्हायो पियो वञे। स्पेशली इन हवाले सां फॉरेस्टेशन रेंज मीरपुर माथेलो जिथे हिन वक़्तु असां बीठा मीरपुर माथेलो रेंज में, इते जेको असां प्लांटेशन कयूं पिया इन हवाले सां ऐं 70,000 ॿूटा जेके इन सां मीरपुर रेंज में जेको आहे लॻायूं। ॿेलनि जी आबादकारी लाइ ॿेले खाते पारां नर्सरियूं क़ाइमु कयूं वयूं, जिते गुल ॿूटनि समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॿूटनि जा ॿिज पोखिया पिया वञनि त जीअं उन्हनि खे ॿेलनि ॾांहुं मुंतक़िल करे सघिजे। हुकूमती अदम तवजा सबबि ॿेलनि जी आबादकारी दौरान केतिरियूं मुश्किलातूं वणनि ऐं अमले लाइ परेशानी जो सबबु बणियल आहिनि, पर उन बावजूद वसार ॿेलनि जी बका में इज़ाफ़े जो अमल जारी आहे। ॿेला न सिर्फ़ कुदरती सूंह पर उन सां गॾु केतिरा ई फ़ाइदा ॾियनि था। कैमरामैन ख़ालिद वसीर सां गॾु लतीफ़ वसीर, आवाज़ TV, मीरपुर माथेलो।